नाज़रीन ते ॿी ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदालूं। मटियारी खां मटियारी में DIG पारां जोड़ियल ख़ासि टीम कार्रवाई कंदे मेनपुड़ी ऐं गुटके में इस्तेमाल थींदड़ कच्चो सामान हथ करे ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि कारखाने ते छापे दौरान जवाबदार नवीद मेमण ऐं अबरार उर्फ गुडू मेमण खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ख़बर जे हवाले सां वाक़ई ॿीहर अपडेट कंदालूं। या ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदालूं। मटियारी खां मटियारी में DIG पारां जोड़ियल ख़ासि टीम कार्रवाई कंदे मेनपुड़ी ऐं गुटके में इस्तेमाल थींदड़ कच्चो सामान हथ करे ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि कारखाने ते छापे दौरान जवाबदार नवीद मेमण ऐं अबरार उर्फ गुडू मेमण खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ख़बर के हवाले से अवांखे ॿीहर आगाह कंदालूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मटियारी खां मटियारी में DIG पारां जोड़ियल ख़ासि टीम कार्रवाई कंदे मेनपुड़ी ऐं गुटके में इस्तेमाल थींदड़ कच्चो सामान हथ करे ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि कारखाने ते छापे दौरान जवाबदार नवीद मेमण ऐं अबरार उर्फ गुड्डू मेमण खे गिरफ़्तार कयो वियो आहे। खबर के हवाले से अवांखे अपडेट करे ॿीहर ॿुधाईंदालूं। नाज़रीन या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। मटियारी में DIG पारां जोड़ियल ख़ासि टीम कार्रवाई कंदे मेनपुड़ी ऐं गुटके में इस्तेमाल थींदड़ कच्चो सामान हथ करे ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे।